नाज़िर अवां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त बहरिया टाउन आॾो धरणे दौरान भंजडाई बाहि ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल 120 कारकुननि खे पुलिस जिस्मानी रिमांड पूरो थियण ते मलीर जी अदालत में पेश कयो आहे। दहशतगर्दी तौरु अदालत गिरफ़्तार कयल समूरनि कारकुननि खे जुडिशियल रिमांड ते मलीर जेल उमाणे छॾियो आहे। पुलिस गिरफ़्तार कयल समूरनि कारकुननि खे सख़्त पहिरे हेठि अदालत में पेश कयो। सनान कुरैशी सां गॾु गिरफ़्तार कयल 4 अॻवाननि खे बि अदालत में पेश कयो वियो। अदालत चइनी अॻवाननि खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो आहे। नाज़िर अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बहरिया टाउन आॾो धरणे दौरान भंजडाई बाहि ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल 120 कारकुननि खे पुलिस जिस्मानी रिमांड पूरो थियण ते मलीर जी अदालत में पेश कयो आहे। दहशतगर्दी तौरु अदालत गिरफ़्तार कयल समूरनि कारकुननि खे जुडिशियल रिमांड ते मलीर जेल उमाणे छॾियो आहे। नाज़िन पुलिस गिरफ़्तार कयल समूरनि कारकुननि खे सख़्त पहिरे हेठि अदालत में पेश कयो। सनान कुरैशी सां गॾु गिरफ़्तार कयल 4 अॻवाननि खे बि अदालत में पेश कयो वियो। अदालत चइनी अॻवाननि खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया नाज़रीन त बहरिया टाउन आॾो धरणे दौरान भंजडाई बाहि ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल 120 कारकुननि खे पुलिस जिस्मानी रिमांड पूरो थियण ते मलीर जी अदालत में पेश कयो आहे। नाज़िन दहशतगर्दी तौरु अदालत गिरफ़्तार कयल समूरनि कारकुननि खे जुडिशियल रिमांड ते मलीर जेल उमाणे छॾियो आहे। पुलिस गिरफ़्तार कयल समूरनि कारकुननि खे सख़्त पहिरे हेठि अदालत में पेश कयो। सनान कुरैशी सां गॾु गिरफ़्तार कयल 4 अॻवाननि खे बि अदालत में पेश कयो वियो। अदालत चइनी अॻवाननि खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो आहे।